नाज़रीन, मेरपुर माथेलो में लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ लाइ ठाहियल अम्ब्रेला स्कीम रोलड़े जो शिकार आहे। ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी रिपोर्ट। पुराने मसूआ जे पुल ते बीठा आहियूं। इन शहर में जेका गंदगी आहे उन जो मेन कारण इहो ई वाह जेको इरिगेशन जे नाअहली सबबु हली न रहियो आहे। इन में सिर्फ़ु शहर जो गटरनि जो पाणी इन में छॾियो वञे पियो। घाटी वग़ैरह जेके मद में जेके किरोड़ रुपया आयल आहिनि, अमलदारनि जी करप्शन जे करे ही मीरपुर माथेलो जो मसूब माइनर जेका तबाह बर्बाद थी चुकी आहे, शहरनि जे लाइ अज़ाब ऐं ॾचो बणिजी वई आहे। हितां जो पाणी ज़हरीलो थी चुको आहे। हेपेटाइटिस सी बी सूधो केतिरियूं ई बीमारियुनि जनम वरितो आहे। अचो त शहरनि खां वीचार वठूं हिननि जो छा चवणु आहे। गुज़िरियल तक़रीबन 10 सालनि खां जेतिरा ई बि अरबे रुपयनि जा हिन वक़्तु ताईं बजट आई आहे, इमेडा बी सिल्टिंग जे हवाले सां किथे बि घोटी ज़िले जे वाह या शाख जी बी सिल्टिंग जो को बि कमु न थी सघियो आहे। सॼा पैसा जेके आहिनि उहे आबपाशी खाते जे मुलाज़िमनि जूं पंहिंजी फर्ज़ी नाले ते कंपनियूं आहिनि, जिन्हनि जे नाले ते उहे करोड़ रुपयनि जा कूड़ा बिल तयारु करे हड़प कया वेंदा आहिनि। सभ खां पहिरियां मां साईं कासिम साहब जो शुक्रिया अदा कयां थो ऐं मेरान टीवी चैनल जो, जंहिं मीरपुर माथेले जो हिकु आम मसइले इशू खे जेको आहे खयो आहे। असां फुरियात आहियूं शहर वासियुनि जा। हीअ ॾिसो पिया तव्हां मेनर वाह शाख आहे, पुराणो मसइला सां सॼो वेंदो आहे। कुझु हफ़्ता पहिरियां इन जो लखें रुपए में इन जी बजट आई। मौसूफ़ वज़ीर असांजो अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी साहब जंहिंखे पाण इफ़्तिताह कयो। मूंखे अफ़सोस थिए थो पियो अॼु ही ज़रूरु आवाज़ु उन ताईं पहुचंदो त अॼु जो हाल ॾिसो छा कमु थियो आहे, छा सफ़ाई थी आहे। तव्हां हिन कैमरा जी अखि में ॾिसंदा हूंदव त ज़रे बराबरि बि कमु न थियो आहे, का बि गंदगी न कढी वई आहे। ऐं अॼु हीअ असांजो मेन जॻह आहे ऐं पूरो आस पास शहर जेको आहे चौतरफ़ आहे। हिन मां जेके तव्हां ॾिसो था हालात, त छा हालत थींदी, कहिड़ियूं बीमारियूं वबई बीमारियूं फैलंदियूं, असांखे केतिरो नुक़सानु थींदो, बीमारियुनि खे मोलिक बीमारियूं जेके तमामु वॾो नुक़सानु थी सघे थो। मीरपुर माथेले जो जेको इंजीनियर आहे ख़ुर्शीद खोखर, हाणे हुन जा इस्लामाबाद में बंगलो आहे, हैदराबाद में बंगलो आहे, कराची में बंगलो आहे ऐं हुनजा ॿार आला तालीम हासिलु कनि था। इहो किथां ॾे बाबा? इहो इरिगेशन जी करप्शन आहे न। इरिगेशन में अनलिमिटेड फंड हूंदो आहे, एमरजेंसी वटि फंड हूंदो आहे। हिन जो हीअ जाली पंहिंजूं कंपनियूं ठहियलु हूंदियूं आहिनि, हिन जा जाली सॼो ई पंहिंजो ठहियलु हूंदो आहे। जाली बिल ठाहे करे उहो बिल वठंदा आहिनि। टेंड क्लर्क अख़बार कहिड़ी में नंढी में हिकिड़े अख़बार में ॾेई करे वरी पोइ उहो पेंडिंग करे किरोना जे नाले ते बाबा हाणे किरोना अची वई, नथा कयूं। हिन अरबे रुपया असांजी सीडा में करप्शन थी आहे। इहो ख़ुर्शीद खोखर जेको इंजीनियर आहे इरिगेशन जो, हुन हर वाह जी खोटाई, एमआरआर जा पैसा खोटाई न जॾहिं कॾहिं कंदो आहे, जॾहिं पाणी सम्झो वाह में हाणे वाह बंदी आहे न, बंदि आहिनि। जॾहिं 2 ॾींहं पहिरें वाह खुलण वारा हूंदा उहो किरन लॻाए करे कमु शुरू कंदो, जंहिं मथां पाणी अची वञे, जीअं जेको कमु कयूं उहो ख़तमु थी वञे। हे अहिड़ो शहर आहे, हिन जो न को वड़ी आहे न को वारिस आहे। सिर्फ़ु जेका हितां जा इंतिज़ामिया हुजे, डीसी घोड़की हुजे या हितां जा वॾेरा हुजनि, शाख आहे गंदगी सां भरियल आहे। कलियूं ऐं पाणी हिन में, घरनि जा पाणी हिन में अचे। हे साॻो शाख रहीमियार में हुजे हा, हिन में साफ़ु पाणी हुजे हा। ऐं हुन खां पोइ हे मच्छियुनि जा छिलका, हिते शहर जा न्याणियूं बि पढ़ंदा आहिनि, गर्ल्स स्कूल आहे, पार्क आहे, हुन सां हीअ अशर आहे। हे एरिगेशन वारा बि हिननि खां अची पैसा वठनि, मंत्री वठनि। हे मच्छी वारा छिलका, उन खां पोइ कलियूं, गंदगी शहर में। शाख जेको हिन जो बजट आयो आहे, किरोड़नि रुपया बजट अचे थो एरिगेशन मां, जंहिंमें मिनिस्टर बि खाइनि था एरिगेशन जा। मीरपुर जेको पुराणो मसूआ आहे, इहो हिन वक़्तु जेको आहे तबाही जे किनारे थी आहे। मीरपुर जा माण्हू ॾाढा परेशान आहिनि। उनखां पोइ जेको आहे अंग्रेज़ दौर में जॾहिं ही वाह तयारु कया विया हुया शहर में, त जेको आहे जर जेको आहे सोणे तरीक़े ते रहनि, जर में मिठो पाणी जेको आहे उहो रहे। पर हिन वक़्तु जेको इरिगेशन जी नाअहली आहे, उन जे करे जेको आहे जर जेको आहे तमामु ख़राबु थी चुको आहे। माण्हू वीचारा जेके आहिनि मिनरल वाटर पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ऐं इरिगेशन खे हिनखे आला अख़्तियारनि खे घुरिजे त जेको आहे इनखे जेको आहे गंदो पाणी जेको आहे उहो वाह में ख़तमु करे ऐं इन जे लाइ जेको आहे हिकु अलॻि जेको आहे वाटर सप्लाई तयारु कयो वञे। नाअहली सां सॼे शहर जो गंद हिन में छॾियो वञे थो, जंहिंजे नतीजे में हज़ारें एकड़ ज़मीन गैराबाद थी वई आहे। ख़ुर्शीद खोखर लखें रुपया किरोड़े रुपया हिननि बजट हड़प करे ऐं सॼे आबादी खे मुतासिर कयो आहे, जंहिंजे नतीजे में बीमारियूं फैलनि थियूं ऐं ज़मीन गैराबाद थी विया आहिनि। ख़ुर्शीद खोखर किरोड़े रुपया उगाड़े वियो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिन जो नेकाल इहो आहे। हिन वाह जे करे शहर जो सॼो गंदो
पाणी इन में छॾियो वियो आहे। इन जे करे हितूं जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जा ॿार बच्चा इन वाह जे बीमारी जे करे वाह मूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। उन जे करे उन्हनि जा ॿार वीचारा बीमार आहिनि, उहे सख़्तु तकलीफ़ में आहिनि। ऐं अॻियां ॿिया जेके असांजा आबादी वारा आहिनि उन्हनि जो हज़ारे एकड़ ज़मीन आहे अॻियां जेके आहिनि बर्बाद थी वियूं आहिनि, पाणी उते पुॼे कोन थो। ख़ुदारा हितूं जे चूंडियल नुमाइंदनि खे असां इहा अपील कयूं था त एरीगेशन वारनि जे ख़िलाफ़ु कुझु न कुझु कार्रवाई कनि ऐं महिरबानी करे जेको ख़ुर्शीद खोखर आहे जेको किरोड़े रुपया हड़प करे वियो आहे इन वाह जे बहाने, ऐं उन जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु एक्शन खयूं वञे। भॼी थकी पियासीं त माना तक़रीबन 4-5 सालनि खां पोइ हिते क्रेन आई मथो जेको आहे कचिरो इहो खणाए विया। उहो साॻी कचिरो तव्हां ॾिसो था त उहो बीठो आहे, सफ़ाई कोई आहे कोन, बदबू बीमारियूं पैदा थियनि थियूं। असांजा हे पाड़े में जेके आहिनि ॿार नंढा हिते वाहनि में किरनि था, हुनखो अलावा जेको आहे हिते बीमारियूं पैदा, घरनि में पाणी बीठो आहे। हुनखो एरीगेशन वारा कोई असां सां तावन नथा करनि। हिते जेको आहे किरोड़ रुपया जेके हिननि जो बजट आहे उहा खाई था वञनि। हुनखां पोइ जर असांजा ख़राबु थी था वञनि, पाणी जेके आहिनि असांजा जरनि जा ख़राबु थी विया आहिनि, पाणी में बदबू थी वई आहे जरनि में। मसुआ में मच्छर पैदा थियनि था, माण्हू बीमार थियनि था, एरीगेशन नथो कोई कमु करे थो, मसुआ गंदगी आहे, पाणी नथा छॾनि पिया इहे, उते पैसो मतिलबु कोई तावन नथो करे। ॿार असांजा ख़राबु पाणी में घरनि में पाणी गंदगो उहा अचे थो, पीअनि था माण्हू, बीमार बचा थियनि था पिया, नालो आहे हिन में ॿार किरनि था, किथां जड़ ख़राबु आहे, इन जो असां महिरबानी करे उहो कमु कयो वञे। हाल हे वार जो मीरपुर माइनर आहे, इन में त गंदगी आहे, असांजा जर ख़राबु थी विया आहिनि, असांजे ॿारनि में बीमारियूं पकड़जनि थियूं पियूं, इन जे करे मच्छर तमामु घणा थियनि था ऐं मलेरिया वधे थी पई। इन जे करे सफ़ाई आहे कोन, कॾहिं बि हे करप्शन करे करोड़ रुपया खाई वञनि था, लेकिन पर गंदगी जो हाल तव्हां पाण ॾिसो था पिया। कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।